दोस्तों जलाल चांडे पंहिंजे ज़िंदगीअ में हज़ारे महफ़िल कया ऐं हज़ारे प्रोग्राम अटेंड कया, लेकिन जलाल चांडे जो मनपसंदीदा जेको महफ़िल हुई ऐं कचहरी जेका महफ़िल हुई उहा हे महफ़िल हुई अज़कुरुकुम सफ़ा कयो सीनो पंहिंजो लधो पाण में रावल रंगीनो जानण चन चए कीनो कढी छॾियो कोट मां। अॼु तव्हांखे असां ॿुधाइण लॻा आहियूं जंहिंमें जलाल चांडियो माना सरवार हुई ने जेको आहे सो महफ़िल जो अॻुवाण हुयो जलाल चांडियो ऐं जानण फ़क़ीर जा इहे सभई जेको आहे सो परस्तार हुया ऐं जानण फ़क़ीर जा जेके सभई जेको आहे सो ॿुधंदड़ हुया चाहींदड़ हुया ऐं इहे सॼी राति महफ़िल हली जंहिंमें शेरो शाइरी बि थी, जंहिंमें कुझु जेको आहे सो जानण फ़क़ीर जा जेके फ़क़ीर हुया ऐं जेके फ़ुक़रा हुया उन्हनि बि पंहिंजी शाइरी ॿुधाई, लेकिन जलाल चांडे बि पंहिंजी शाइरी ॿुधाई तमामु बहितरीनु अंदाज़े सां। ऐं जलाल चांडे जी ज़िंदगीअ जो बहितरीनु हिकिड़ो वाक़ियो दोस्तों, जलाल चांडे जी ज़िंदगीअ जो बहितरीनु हिकिड़ी महफ़िल हुई जेका जलाल चांडे खे आख़िरी ॾींहंनि ताईं बि न विसरी, जंहिंमें शेरो शाइरी हली सॼी राति ऐं महफ़िल बि तमामु बहितरीनु थी गुज़री, जंहिंमें जलाल चांडे बि शेरो शाइरी ॿुधाई ऐं उन खां अलावा जेको आहे सो दोहिड़ा बेत जेके जानण फ़क़ीर जा मञंदड़ हुया उहे बि हिते वेठा हुया ऐं सॼो ईअं सम्झो लाहौती लॾो हुयो हिते, जंहिंमें जलाल चांडे खे तव्हां ॾिसो पिया त माण्हू कुझु ज़ोर बि ॾियनि पिया ऐं उन खां अलावा कुझु जेको आहे सो फ़क़ीर पंहिंजो शेरो शाइरी बि ॿुधाइनि पिया। ऐं उन खां अलावा जॾहिं जलाल चांडे जो वारो आयो त जलाल चांडियो तव्हांखे ख़बर आहे त सिंध जो हिकु बहितरीनु सरवाण फ़नकार हुयो ऐं बहितरीनु फ़नकार हुयो जीअं राग जी दुनिया में त पंहिंजो लोहियो मनवायो, लेकिन बेतनि ऐं दोहिड़नि में बि पाण खे जेको आहे सो पोइ हिते न छॾियो। ऐं जानण फ़क़ीर हिकु बहितरीनु जेको आहे सो हिकु फ़क़ीर हुयो जंहिंजा बेत दोहिड़ा सिंध में तमामु घणा मक़बूल हुया ऐं लाहौती तबिको जेको हूंदो हुयो उहे वेही करे पाण में कचहरी करे ऐं सियारे जूं रातूं हूंदियूं हुयूं, मच ॿारे करे माण्हू वेहंदा हुया ऐं कचहरी करे उते पोइ बेत दोहिड़ा कलाम बि जलाल चांडियो चवंदो हुयो ऐं हिन महफ़िल जो जेको अॻुवाण हुयो उहो जलाल चांडियो हुयो। जलाल चांडे खे बि तमामु घणी ख़ुशी थी ऐं जलाल चांडे पंहिंजे ज़बानी जेको दोहिड़ो ॿुधायो उहो बि तमामु बहितरीनु दोहिड़ो, जीअं जेको आहे सो दोहिड़ो जलाल चांडे पंहिंजी आगाज़ कई त जेके बि माण्हू वेठा हुया उहे तमामु घणो ख़ुशि थिया, लेकिन जलाल चांडे जो जॾहिं इहो दोहिड़ो ख़तमु थियो उन खां पोइ बि माण्हुनि जेको आहे सो तमामु घणी ख़ुशीअ जो इज़हार कयो ऐं जलाल चांडे सां माण्हू मोहबत कंदा हुया बेअंदाज़ पंहिंजे विच ऐं पंहिंजे दरमियान में। जलाल चांडे खे ॾिसी तमामु घणी माण्हुनि खे ख़ुशी महसूसु थींदी हुई। इहो दोहिड़ो तव्हां जेको आहे सो वीडियो जे शुरूआति में ॿुधो हूंदो ऐं हिन वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, वॾी महिरबानी।